खैरपुर रिपोर्ट जावेद गोपांग। कोडेजी जे प्रेमी जोड़े ओम प्रकाश किरण कुमारी जे घर ते बासनि जो हमलो। घर मां 7 लख रुपया कैश, 42 तोला सोन खुर ऐं घर में भंज ड्राह करे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो। कोडेजी प्रेमी ओम प्रकाश जे वारसनि भोनरलाल, श्रीचंद, मकेश कुमार, राजेश कुमार ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त ओम प्रकाश ऐं किरण कुमारी जे प्यार पड़ने बाद ॻोठ जा बासर जाली आमिल बादलमल, सरतूमल, जबलमल, बेगिलमल, पूर्णमल, धर्मूमल ऐं उन जा पुट हथियारबंद गॾु वठी असांजे घरनि ते काह करे घरनि मां लुट मार करे 7 लख कैश, 42 तोला सोन ऐं भंज ड्राह करे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो आहे। बासरनि जहिड़े ज़ुल्म जे करे असांजा बचा दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन राति जे वक़्तु अक्सर असांजे घरनि ते हथियारबंदनि सां गॾिजी घरनि ते चढ़ायूं पिणु कनि था। मुज़ाहिरीन वधीक ॿुधायो त कोडेजी पुलिस बि जाली आमिल बादल जे वंगार वहंदे असांजी फरियाद वठण खां इनकार करे छॾियो आहे। वेतर कोडेजी पुलिस असांखे गिरफ़्तारी करण लाइ छापा पई हणे। प्रेमी ओम प्रकाश जे वारसनि SSP खैरपुर DIG सखर ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ सां गॾु असांजो लुटियल पैसो सोन वापसि करायो वञे ऐं जाली आमिल उन जे साईं ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। शादी कई उन खां पोइ उन्हनि वॾी भंडा कई आहे। असां वेहण नथा ॾियनि, धमकी था ॾियनि साईं, चए तव्हां हिते वेंदो तव्हांखे मारींदासीं। जाली आमिर ऐं हुनजा ॿिया साथी हथियार था हिते ज़ोर अची ऐं असांखे तंग था कनि। उन में सुरतोमल बि आहे साईं, बीजलमल ऐं हुनजा पुट आहिनि साईं, पूरणमल, हुनजा पुट जबलमल, धर्मूमल, इहे जेके बि असांखे मोतमार धमकी था ॾियनि साईं। पुलिस असांजी को बि मदद नथी करे साईं। जाली आमिर सां गॾु हुननि खां पैसा वठी ऐं असांखे को बि कार्रवाई नथी करे। असांखे साईं इंसाफ़ खपे साईं। असां SHO कोडेजी, SSP खैरपुर, DIG सखर ॿुधो साईं, हिननि खे चयो अपील आहे त असांखे इंसाफ़ कयो वञे साईं। साईं असां SSP साहिब सां दरख़्वास्तूं दाख़िल थियल आहिनि कोडेजी वटि, पुलिस वटि साईं। कोन थी करे साईं। लाल 10 डिसंबर ते शादी कई, 11 डिसंबर ते हिननि मुखालिफ़ धुरनि असांजे घरनि जे मथां हमला करे ॾिना। क़ीमती सामान जो कुझु बि हो, जाली आमिल बादल फ़कीर, सुरतोमल, बीजलमल, धर्मदास, जबल ऐं पूरनदास, हुननि जे पुटनि लुट मार करे छॾी। को घर में असां सामान न छॾियो आहे, काई अहिड़ी शइ न छॾिया जंहिंमें असां पीअण जे लाइ को पाणी बि हुजे। हर शइ सभु कुझु लुटे में खणी विया आहिनि। अहिड़ी को ॿियो सामान हुजे ई न जेको हर शइ तबाह करे छॾी आहे असांजी। न असांखे रहनि था ॾियनि, न असांखे अचनि था ॾियनि, न काई शइ आहे। घरनि जे मथां कब्ज़ो, राति जो हथियार खणी वठनि, जादूगर जा पुट हथियार खणी था अचनि, चवंदा गोली हणंदासीं, ॿियो कुझु कमी न आहे। इहो हिननि असांजे लाइ ज़ुल्म करे छॾियो आहे। असां 7 घर आहिनि। असांजा हुकूमत इहो ई मतिलबु बड़ाए महिरबानी, असांखे इंसाफ़ खपे, असांखे हिते रहणु ॾिनो वञे। असांखां जेको नाजाइज़ थिए असां तदाद कयो वञे, असांखे इंसाफ़ खपे। उहो जाली आमिल वटि हराम जो पैसो आहे, लूट मार करे थो, हर हिकु खुलेआम ॾींहुं राति जो खाराए थो। हुननि जी पुलिस चयो थी मने असांखे कोई ॿुधे ई कोन थी। असां ग़रीबनि खे अपील था कयूं, DSP साहिबु, SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध, अपील था कयूं बड़ाए महिरबानी असांखे इंसाफ़ कयो वञे ऐं जाली आमिल जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। असांखे हिते रहणु ॾिनो वञे। 7 घरनि जो घर तबाह, हिकु दुकान बणियो आहे। 7 ऐं धर्मू जो पुट था सर, टीकम अथसि। अंदाज़ो तव्हांजे घर में घणे जो नुक़सानु थियो आहे साईं? मुंहिंजो हिन टाइम ते अंदाज़ो मुंहिंजो करोड़ खां वधीक नुक़सानु थियो आहे सर। हीअ तव्हां ॾिसो था सर, हर शइ 42 सर असां 5 भाइरनि जी चोरी करे विया आहिनि सर, भंडरा करे विया आहिनि ऐं फुरलूट करे विया आहिनि सर। इहो जाली आमिल पुटनि समेत आयो, जबल पुटनि समेत आयो, सुरतोमल पुटनि समेत आयो, बीजलमल पुटनि समेत आयो, पूरणमल पुटनि ऐं दोस्तनि समेत आयो। असांजी फुरलूट करे विया आहिनि। अंदाज़ो सर करोड़नि जो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। 42 सोना सर, सोन अथसि 42 तोला सर। उन खां पोइ सर 7 लख रुपया कैश अथसि सर। हाणे बि असांखे सर मोतमार धमकियूं था ॾियनि। ॿियो असांजो दुकानु अथसि, उहो बि भञी विया अथव सर। उन बि घटि में घटि 10-12 लखनि जो सर उहो नुक़सानु करे विया आहिनि। उहो तव्हां पाण सोचे करे ॾिसी सघो था सर, कहिड़ो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे सर। असां दर पदर थिया वेठा आहियूं, घर खां ॿाहिरि आहियूं, घणा ॾींहं थिया आहिनि वेठा आहियूं। ईअं ई अचण बि नथा ॾियनि, धमकी था ॾियनि, मायूं अचनि थियूं, गारियूं थियूं ॾियनि ते दर ते अची, चवनि था हेॾे अच ईंदसि त मारींदासीं असां। छा मुतालबो आहे हुकूमत खां? इंसाफ़